नाज़रीन, चौमासे जी बरसातुनि जे टे स्पेल सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खे ॿोड़े छॾियो। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में नींगर ऐं नींगरी समेत 3 ॼणा फ़ौत थी विया। चौमासे जो टियों मज़बूत सिस्टम सिंध में दाख़िल थी वियो आहे, जंहिं तहत राति देर सां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां गॾु तेज़ बरसात पई। लाड़काणे में गुज़िरियल राति तेज़ हवाउनि सां गॾु तूफ़ानी बरसात थी, जंहिंखां पोइ हर तरफ़ पाणी ई पाणी नज़र अचणु लॻो। चाणक अस्पताल जे सिटी ब्लॉक में गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। मुख़्तलिफ़ वार्ड्स अॻियां पाणी जा तलाउ ठही विया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात थी। न्यू कराची, नॉर्थ नाज़िमाबाद, मलीर, सदर, शाह फैसल कॉलोनी, एयरपोर्ट ऐं आसपास जे इलाइक़नि में हल्की बरसात थी, जॾहिं त बरसात सबबि केतिरियूं ई मोटरसाइकिलूं स्लिप थी वयूं। भानसदाबाद वेझो ॻोठ सामतियाणी में तेज़ तूफ़ानी बरसात सबबि लाल बख्श ब्रह्माणी जे घर जी छित किरण सबबि निंड सुतल 13 वरियनि जी फरज़ाना ब्रह्माणी फ़ौत थी वई। फैज़गंज तालुक़े जे शहरनि पक्का चांग, भिंगो बहण, करूंडी, अकरी चौदगी ऐं ॿियनि ॻोठनि में चौमासे जी बरसात तबाही मचाए छॾी। राति 4 बजे खां सुबुह 7 बजे ताईं मुसलसल खिवण ऐं गजगोड़नि सां तूफ़ानी बरसात पवण सबबि गुज़िरियल 20 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। घरनि जूं छितियूं उॾामी वयूं ऐं केतिरा ई कचा घर ड्रही पिया। मवासिलाती निज़ाम धरम भरम थी वियो। ॻोठ मुरीद राजपर जो रहवासी 11 वरियनि जो नींगर इम्तियाज़ पुटु मुमताज़ राजपर बीठल बरसाती पाणी में विझंदे ॿुॾी फ़ौत थी वियो। मोरे लॻ ॻोठ निहाल ख़ान में बरसात दौरान घर जी छित किरण सबबि आलम बहिराणी दॿिजी फ़ौत थी वियो। संदसि 2 पुट ज़ख़्मी थी पिया। सखर समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि सेप्को जा 150 फीडर ट्रिप थी विया, जंहिं सबबि लाड़काणे ऐं दादू खे बिजली जी फ़रहामी मुअत्तल थी वई। दादू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां बरसात दौरान छपरा किरी पिया। मुख़्तलिफ़ पाड़नि में 1.5 फुट पाणी भीजी वियो। कंडियारो, मातली, दौड़, बख्शापुर, टंडोजाम, शहदादपुर, जाम साहब, वाही पांधी, बांधी ऐं भरपासे तेज़ वसकारो जारी आहे। फ़कीराबाद, कशमोर, खानवाहण ऐं ॿियनि शहरनि में बरसात सबबि पाणी भीजी वियो।